दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे ईद मुबारक। तव्हांखे सभिनी खे ईद जूं लख लख मुबारकूं। अॼु जीअं मुंहिंजो व्लॉग आहे सखर ॾारकी ऐं राड़की साहिब, माना लारकणे खां वठी राड़की साहिब ताईं असांजो अॼु व्लॉग थींदो। ऐं हाणे मां बीठो आहियां पंहिंजी वेन जे इंतज़ार में। असां जूं ॿ फैमिलियूं आहिनि, हिकिड़ी असांजी फैमिली आहे ऐं ॿी असांजी कज़न जी फैमिली आहे। हाणे ॾिसूं था इंजॉयमेंट बहुत थींदी ऐं बाक़ी ताईं इंतज़ारु वॾो थियो असांजो हिन प्रोग्राम में। घड़ी घड़ी कैंसिल थिए, घड़ी घड़ी ठहे, वरी कैंसिल थिए। वेन वारनि वॾो असां सां नाइंसाफ़ी कई, नाजाइज़ बि कई। कंहिं महिल हा करे वरी न कनि, हा करे न कनि। पोइ नसीबु हुयो त हाणे असां वञी रहिया आहियूं काॾे, राड़की साहिब। हाणे असांजो जेको माना ब्लॉग थींदो उहो लारकाणे खां वठी राड़की साहिब ज़ूम करे ईद जो प्रोग्राम हिकु 1 डे टूर आहे असांजो। असां पुॼी वियो, 10 मिंट लेट कई न उस्ताद, है न। हिनजो बि पंहिंजो बि कमकार आहे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। संभालो बि आहे असां हाणे सखर पहुता आहियूं। तव्हां इहो व्यू ॾिठो जेको गॾु वेठो आहे मुंहिंजो कज़न आहे अक्षय कुमार। हिन खां थोरो इंटरव्यू वठंदासीं, छा छा चवणु चाहींदा। हेलो दोस्तों, मुंहिंजो नालो अक्षय कुमार आहे। मां इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग कंदो आहियां ॿिए यूनिवर्सिटी कराची में। तव्हां भई जो प्रोग्राम आहे जेको राड़की असांजो तमामु घणो पुराणो मंदरु आहे ऐं तमामु घणो इलाही वॾो आहे। वधीक उते पहुची करे तव्हांखे असां हाल पल ॾींदासीं ब्लॉग में, असां सां कनेक्ट रहियो। असां राड़की साहिब में पहुची वियासीं त हुते ईद जे करे अॼु वॾी रश हुई। बाक़ी ताईं ईद असांजी सुठे नमूने गुज़री वई, ॾाढो मज़ो बि अची वियो ऐं पंहिंजी फैमिली सां गॾु ऐं पंहिंजे कज़न सां गॾु मज़ो बि। रश वॾी हुई पर सही थी वियो। असां सच्ची भक्ति सच्ची शक्ति सच्चो सतराम वॾी हस्ती, सच्चो सतराम वॾी हस्ती। सच्ची रहड़ की सच्ची धरती सच्चो सतराम।